सिलसिला में न्यूज़ से गड्ढा आया जो मेज़बान इमरान सर के इन वक्त असीं मौजूद हैं गोठ अहमद खान बंगुलानी में जिते जो बारिशन जो तबाही मचाए छड़ी है। हितों जा घर ऐं ज़रई ज़मीन जो वो पानी की लपेट में अची वयूं आहिनि। हितों जा रवासी आहिनि उहे बेहारो मददगार आहिनि। हुकूमत जे तरफ़ां इन्हनि ॾे कोई भी नुमाइंदो न आहे पोइ अचो त वधीक इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे त हिते जेको आहे हुकूमती नुमाइंदा कहिड़ा हिननि सां जेको आहे राशन वग़ैरह जे हवाले सां कहिड़ा हिननि सां ताउन कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त इहे छा था चवनि। पोइ अवां हिन वक़्तु कीअं पंहिंजी ज़िंदगी बसर कयो पिया ऐं अवां जो जेको आहे हुकूमत जो कहिड़ो मुतालबो आहे। असांजो मुतालबो आहे त असांखे कुझु बि न आहे, हर शइ मिले ख़ुदा वास्ते असांखे मिले। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे ख़ुदा वास्ते बि ॾियनि। असां सिधे आसमान जे हेठो वेठा आहियूं। पाल आहे हिकिड़ो, पाल जे हेठो ॿार बच्चा सभु वेठा आहिनि। ये जेके बारिशूं पयनि पियूं त बि तव्हां हिते ई हुया हुए या असां हिते हुयासीं, घर ठही पिया। कीअं तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़र कयो पिया। घर ठही पिया ऐं पालनि जे हेठों पतरनि जे हेठों हे तव्हां हिते वेठा आहियूं, तव्हां ॾिसी सघो था। असां चऊं था असांखे सभु कुझु मिले ख़ुदा वास्ते। कीअं टाइम कढो पिया। टे चार को भी इंतज़ार कोन है न असांजो जेको आहे वॾेरो आहे, न को लीडर आहे, न को ऑफिसर आहे, न मुख़्तियारकार आहे, न का बि शइ को बि टीम न आयो आहे। हिन वक़्तु ताईं सरेआम असां जेको आहे छपरी जे हेठां वेठा आहियूं। न को असांखे रिलीफ मिलियो, न को राशन मिलियो, का शइ बि न आहे मिलियो हिन वक़्तु ताईं। हाणे हुकूमत सिंध खां कहिड़ो मुतालबो आहे। हुकूमत सिंध पाण ॾिसे थो त हेठि मुलगा पिया आहिनि, पाणी ॾिसे थो, हर शइ ॾिसे थो, नुक़सानु थियो आहे। एतिरो असांखे जेको आहे वॾेरा आहे PP वारा त कुझु बि नथा ॾियनि। को बि अमलदार हिते हेसि ताईं न आयो आहे, न को वॾेरो आयो आहे, न को PP वारो आयो आहे, न का बि शइ जेको आहे। असां चऊं था त असांखे हिते तरपाल मिलनि, राशन मिले, का शइ बि मिले। असांजा माल मरी विया, असांजो नुक़सानु ज़्यादा में ज़्यादा थियो आहे। हाणे छा चऊं त असांखे गवर्नमेंट छा ॾींदो। जा शइ जेको सरी सघे गवर्नमेंट खां, आवाम खां, वॾेरनि खां उहे असांखे ॾियनि। केर भी ना आयो हिन टाइम ताईं, न को गवर्नमेंट जे तरफां को असे रिलीफ थियो आहे, न को सरदार आयो, न को अमीर आयो, का शइ बि न आयो, न को SDM आयो, केर बि न आयो। असां हिते वेठा आहियूं अलाह जे आसरे ते। जायूं बायूं डही विया, अलाह जे आसरे ते वेठा आहियूं। केर बि हिन टाइम ताईं असां वटि न आयो त छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि न आहे। कहिड़ो नुक़सान थियो आहे। असांजा जायूं जेको पाणी जी लपेट में आई आहे। असांजा जायूं विया, सभु माल मरी वियो, सॼे ॻोठ में माल मरी वियो, जायूं विया। ज़मीन तक़रीबन 130 जरेब 130 खां वठी 150 जरेब ज़मीन, इहो सभु ज़मीन वियो। बरसात सफ़ा बारिश ख़त्म कयो, पाणी आयो ॿाहिरियूं, वॾेरनि पाणी असां ॾे लोड़े छॾियो। हुकूमत सिंध खां इहो मुतालबो आहे त असांखे जेको बि थी सघे असांखे इमदाद ॾियनि, इमदाद करनि। का बि शइ न आहे हिन टाइम, रहण जे लाइ बि जाइ जॻह न आहे, जायूं बायूं किरी ख़त्म थी विया आहिनि। जी गोठ अहमद खान बंगुलानी जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु हो त माल मवेशी तोड़े जेको आहे घरनि जूं जेको जॻहियूं आहिनि, जेके बचड़नि जो अझो आहे सो ड्रही बरसातुनि में पट थी चुको आहे। ऐं उन खां अलावा जेके ज़रई ज़मीनियूं आहिनि जो सभु पाणी जी लपेट में आहिनि। हिननि खे खाद खुराक लाइ राशन तोड़े खेमा ऐं कंहिं बि कोन ॾिना आहिनि। हीअ जेका वक़्तु हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त सदन राशन ऐं टेंट फ़राहम कया वञनि ऐं नुक़सान जो अज़ालो कयो वञे। हाणे ॾींदा पंहिंजे मेज़बान इमरान सर की इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलामत।